सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध दरिया जी पुछड़ी वारनि इलाइक़नि में पाणी जी खोट खे मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। समुंड में जेतिरो पाणी छोड़ थियणु घुरिजे ओतिरो दस्तियाब ई नाहे। हॉकी रांदि जी तरक़ी लाइ सीड़पकारी बावजूदि के नतीजा न मिली सघिया। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऑस्ट्रेलिया जे हाई कमिश्नर नेल हॉकिन्स सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान ॿतरफ़नि लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं कई वयूं। ऑस्ट्रेलियन हाई कमिश्नर चयो त हिन बम्बोर जो दौरो कयो आहे। बम्बोर में महिमान जी किताब में पंहिंजा तासुर कलमबंद कया। महिमान जी किताब में शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जा अंग्रेज़ी ऐं ख़ूबसूरत तासुर लिखियल हुआ। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ऑस्ट्रेलिया जे हाई कमिश्नर विच में आसार क़दीमा ऐं माहौलियात ऐं दरियाई निज़ाम ऐं इंडस्ट्रियल टां बाबति तफ़सीली ॻाल्हियूं थियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।